अॼु असीं डबरे में अज़हर मेमन जंहिंखे हितां पुलिस SHO ऐं DSP पंहिंजे मोबाइल में थारूशाह थाणे ते खणी विया हुआ ऐं हुन ते तशदुद करे हुनखे शहीद कयो वियो आहे। उन जे ताज़तिला पहुता आहियूं। असां खां गॾु सीनियर वाइस चेयरमैन अरबाब मोहम्मदीन, वाइस चेयरमैन सजाद मेमन साहब, ज़िले जो सदर ऐं ॿिया दोस्त गॾनि। हिते जॾहिं असीं हुननि जे वालिद साहब सां मिलियासीं, ही इंतिहाई शरीफ़ माण्हू, कारोबारी माण्हू, पुलिस जंहिं सदाई हिते जे माण्हुनि ते तशदुद कयो आहे, रियासती दहशतगिर्दी कई आहे। डबरे जो नौजवान अज़हर रोज़गार हलाईंदड़ हो, पंहिंजो दुकान हलाईंदड़ हो। पुलिस जूं मोबाइलूं चोरनि ऐं दहशतगर्दनि वांगुरु हुन जे दुकान ते आयूं आहिनि ऐं हुनखे खंभे खणी वयूं आहिनि। हुननि खां 2 लख रुपया रिश्वत घुरी वई, जेका हुन न ॾिनी। उन खां पोइ हुननि हुन ते तशदुद कयो त असांखे 2 लख रुपया ॾे, ऐं हुन जॾहिं उहे इनकार कयो त हुननि खे तशदुद कयो आहे। हुन जे मथे जो हॾो फाड़ियो वियो आहे, हुनखे मारियो वियो आहे ऐं उहो इल्ज़ाम उते कैदी जेको सोलंगी ज़ात जो हो उनखे तशदुद करे उनखे बीहारियो अथनि त तूं हिन ते बीह, त मूं हिनखे मारियो आहे। असीं सम्झूं था त हीअ पुलिस जी सिधी सही दहशतगिर्दी आहे। असांजे मासूम बच्चे खे क़त्ल कयो वियो आहे। हिन जो ज़िम्मेवार SHO थारूशाह, DSP थारूशाह आहे। असां फौरी तौर ते मुतालबो था करियूं त जुडिशल काउंसिल ठाहे जुडिशल इंक्वायरी कई वञे। ॿी सूरत में असां इंशाअल्लाह अॼु ई पंहिंजे वकीलनि जे टीम सां मिली कानूनी तौर ते हिननि खे गिरफ़्तार बि कराईंदासीं ऐं सॼी सिंध में मुज़ाहिरा बि कंदासीं, स्ट्रीट पावर इस्तेमालु कंदासीं। असां कंहिं बि सिंध जे गभरूअ खे, कंहिं बि सिंध जे मिसकीन मारूअ खे उन जो घर उजाड़ नथा चाहियूं, उन जी झोली ख़ाली करणु नथा चाहियूं। ही मासूम माण्हू जंहिंजो वालिद हो 28 सालनि जो नौजवान, ही सुई केस में ऑफिसर आहे, हू दुकानदार हलाईंदड़ हो। ही वहशत ऐं दहशत जी रियासत क़ाइमु कई वई आहे, जंहिंखे असीं चैलेंज था कयूं त असीं अहिड़ी सरकार खे, नाम निहाद हुकुमराननि खे नथा मञूं जेके असांजे रत में जिन जा हथ रंगियल हुजनि। उन करे असांजो फौरी तौर मुतालबो आहे त फौरी तौर ते SHO ऐं DSP खे हथ कढी वणी गिरफ़्तार करे जेल जे हवाले कयो वञे, जुडिशल इंक्वायरी क़ाइमु कई वञे। ॿी सूरत में असीं अदालतुनि जो दर खुड़काईंदासीं ऐं सॼी सिंध में हिन जे ख़िलाफ़ एजिटेशन हलाईंदासीं। महिरबानी।